हुक्मराननि खे सिंध खे आलमी यतीम खानो समझी सिंध में वॾी मिक़दार में धारिया पनाहगीरनि खे आबाद कयो वियो आहे। जॾहिं बंगालियुनि बिहारियुनि खे सिंध में आबाद करण लाइ खेनि ख़ासि तौर ते कॉलोनी ठाराए आबाद कयूं वयूं आहियूं तॾहिं बर्मियुनि खे सिंध जी आबादीअ मथां मरियो वियो। वरी कॾहिं अफ़गान जंग दौरान लखे अफ़गाननि खे पंजाब ऐं ॿियनि सूबनि में पनाह ॾियण बदिरां सिंध में खेनि विरहायो वियो, जिन खे हाणे सुप्रीम कोर्ट जे फैसले मुताबिक़ वक़्त जा हुक्मरान सिंध मां कढण लाइ तयार न आहिनि। तंहिं करे मुंहिंजी सिंध जा वारसो सखर खां सिंध जे वजूद ऐं बका लाइ पुरअमन सियासी जिदोजहद जी शुरूआत कई आहे, जंहिं जिदोजहद ज़रिए सिंध में गैर कानूनी तौर ते मौजूदा अफ़गाननि समेत समूरनि धारियनि जी नेकालीअ लाइ कराची समेत सॼी सिंध जे शहरनि में तारीख़ी पुरअमन एहतिजाज करे वक़्त जे हुक्मराननि खे मजबूर कंदासीं त सिंध मां धारिया गैर कानून खे मुकमल तौर ते निकाली ॾिनी वञे। मुंहिंजी सिंध जा वारसो सिंध में मौजूदा धारी आबादी सबब सिंध में बदअमनी, दहशतगर्दी ऐं मज़हबी इंतहा पसंदी वधी वई आहे। धारी आबादी सिंध ते मुआशी बार ऐं सिंधी कल्चर ऐं मिज़ाज ते वार आहे। तंहिं करे मुंहिंजी सिंध जा वारसो